सोबुदेरो समाजी तंज़ीम एहसास सोशल फॉर्म जे चेयरमैन एडवोकेट सलमान आतिफ मुग़ल पारां सोबुदेरो में मिस्किन माण्हुनि जी मदद लाइ रोज़गार स्कीम शुरू कई वई आहे। सोबुदेरो सेंटर में ॿिनि ग़रीबनि खे रोज़गार करण लाइ रेढ़ा ॾिना विया। शहर जे बेरोज़गार नौजवान तस्लीम अहमद शेख खे हलीम हलाए गुज़र सफ़र करण लाइ रेढ़ो ऐं टप पाटा प्लेटूं कूलर गिलास ॿियो सामान ॾिनो वियो। जिते ॿिए बेरोज़गार नौजवान सोबुदेरो लतीफ़ कॉलोनी जे रवासी अल्ताफ़ मल्लाह खे रेढ़ो ऐं 1000 रुपयनि जी सब्ज़ी मुहैया करे ॾिनी आहे। इन मौक़े ते बेरोज़गार नौजवान एहसास सोशल फॉर्म जे चेयरमैन सलमान आतिफ मुग़ल जो शुक्रिया अदा कयो ऐं दुआऊं पिणु ॾिनियूं। एडवोकेट सलमान आतिफ मुग़ल मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त सोबुदेरो जे केतिरनि ई बेरोज़गार नौजवाननि मुंहिंजी ऑफ़िस में दरख़्वास्तूं जमा करायूं आहिनि त रोज़गार सां लॻायो वञे। अॼु मां सोबुदेरो मां शुरूआति कयां थो। ॿिनि ग़रीब मिस्किन नौजवाननि खे रोज़गार सां लॻायो आहे। अञा बि नौजवाननि खे रोज़गार सां लॻायो वेंदो। शुक्र आहे इहो जो एज़ाज़ एहसान सोशल फॉर्म माणियो आहे। एहसास सोशल फॉर्म जे चेयरमैन एडवोकेट सलमान आतिफ मुग़ल ॿुधायो त कंहिं ग़रीब सां को बि सान्यो पेश ईंदो आहे त उन्हनि मुतासिरनि जी मालिकी बि एहसास सोशल फॉर्म कई आहे। गंबर जा ग़रीब गवाह आहिनि जिन जी मुंहिंजी तंज़ीम 50,000 खां 1 लख ताईं मदद कई। लाचारनि जी मदद करण ते दिली सुकून मिलंदो आहे। इंसान ज़ात जी ख़िदमत में ही इबादत समायल आहे। इन मौक़े ते तंज़ीम जा वर्कर अली बख्श चन्ना, एडवोकेट ज़ाहिद हुसैन मुग़ल, हादी बख्श सहतो, फराज़ अली सहतो, इस्माइल कंबियो, अली हसन चन्ना ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।